दादा अस्सलाम वालेकुम दोस्तो। हाणे सभई पुछंदा दोस्त त तव्हां काॾे था वञो गाॾीअ में वेही। दादा मां न ॿुधाईंदुमि तव्हांखे त काॾे थो वञा। पोइ वरी हितरे मूंखे वरी सभु तंग था कनि। हे पोयां हिकिड़ो कुंड जो कूओ बि वेठो आहे, कॾहिं लॻो पियो आहे। सो दादा मां न ॿुधाईंदुमि भाउ, मां न ॿुधाईंदुमि त मां किथे आहियां। सो मां उन ॾींहुं ॿुधायमि तव्हांखे भिटाईआबाद में बीठो हुउमि त हिते मुंहिंजो दुकानु हूंदो हुयो। सभई माण्हू वरी उतरे पहुची विया, चवनि पिया साईं हिते हिते दुकानु हूंदो हुयो परचून जो। इहो जेको ब्लाक बि मां इहो ब्लाक बि मां भॻो हुयो, अञा ताईं भॻो पियो आहे। हेॾो गंदो नालो बि हुयो, हुनजे साम्हूं मुंहिंजो दुकानु हूंदो हो भाउ। वरी ॿिए ॾींहं ते मां राति जो वरी तव्हांखे एयरपोर्ट बि घुमाई त हिन एयरपोर्ट तां मां वियो हुउमि अमरीका। ज़ाहिर आहे अमरीका एयरपोर्ट ते ई वेंदो माण्हू को भला उॾरी त कोन वेंदो, ईअं को पाण खे पर त कोन अथसि। सो दादा वरी पोइ मां तव्हांखे हे वादी बारान वठी हुयुमि, कागान अलाए काॾे, नाला बि मूंखे कोन था अचनि। सो दादा प्यारा भाउ इहा हालत आहे। सो हाणे असांजो दोस्त आहे इहो ज़फर भुटो, तो अमरीका खां आयो आहे, हाणे घुमंदो थो वते। हाणे ॿियो सभु ख़ैर आहे। हे असगर खोसो बि वेठो आहे पोयों, लिया थो पाए। हिनखे माना लिया पाइण जी आदत लॻे थो पुराणी आहे का भाउ। सो भाउ हाणे मां ॿुधाईंदुमि न। हाणे दोस्त पुछनि था लाइव में साईं काॾे था वञो, साईं असां ॾे अचो। छड़ो रुगो पुछनि था चांहि जी सलाह केरु छड़ो रुगो पुछनि था, छड़ो पुछंदो ई बसि चांहि किथे आहे, किथे पियो वञे, मच्छी अची खा, छड़ो रुगो। सो दादा प्यारा भाउ मां इहो न ॿुधाईंदुमि। मां अमरीका जा तव्हांखे भाउ नज़ारा ॾेखारींदो आहियां। अमरीका जा नज़ारा ही बि वरी कुझु रंग ॿिया आहिनि। सो दादा हाणे इहा हालत आहे भाउ। सो जिथे वञा त रुगो छड़ो रुगो चांहि केक राज़ शाशे पी छड़ो। सौराब सुमरो अदा नथो ॿुधाए मूंखे त कहिड़ी क्रीम हणे थो। सो हाणे सुहिणा कीअं थियूं असां भाउ, इहा हालत आहे मुंहिंजा भाउ। तव्हां असां सां प्यार कंदा वाला की असां सां प्यार कोन था कनि माण्हू हिन शिकिल ते अदा। पर हाणे छा कयूं, अमरीका में रहूं था। छड़ो प्यार ई कजो, बजाज जो बि इजी न कराइजो। चवंदा चांहि जी सलाह। सो इहा हालत आहे मुंहिंजा प्यारा भाउ। मां छा कयां भाउ ॿुधायो न। हे असगर खोसो मूंखे ॾाढो खिलाए थो, मूंखे परफॉर्म नथो करणु ॾे। इहा हालत आहे। जॾहिं खां मां बर्फ़ वारे जो किरदारु कयो आहे, सभई चवनि था साईं बर्फ़ बर्फ़ बर्फ़। सो इहा बफ़ चई ॾेखारियो। सो दादा प्यारा भाउ मसइलो इहो आहे दादा जो गर्मी आई आहे त ज़ाहिर आहे गर्मीअ में बर्फ़ जो माण्हू रोज़गार कंदो, ऐं सियारे में त कोन हणंदो नी बर्फ़। सो इहा हालत आहे। तव्हां बर्फ़ वारा मिलियल वापदारनि सां लोड शेडिंग कराइजे, हिन जे घर में फ्रिज में न ॼमे त पंहिंजी खपनि। हाणे सभई दोस्त चवंदा हूंदा त असगर खोसे खे पुठियां तां हणी छॾियो आहे, सीट ते विहारियो आहे। दादा मुंहिंजा प्यारा भाउ दोस्त लिखनि था हिते लाइव में कमेंट्स में त तव्हांजो एॾो वॾो मुंहुं खणी घुमो था, थकिजो कोन था। दादा हाणे असगर खोसे जो मुंहुं नंढड़ो आहे सफ़ा, असांजो मुंहुं एॾो वॾो आहे। पोइ हाणे हिनखे छा कयूं दादा। छड़ो रुगो मुंहुं जी ॻाल्हि कजो, क्रीम न वठिजो, छड़ो रुगो। सो हाणे दादा इहा हालत आहे। हे लाइव थोरो आयासीं, थोरी देरि मिड़ई दोस्तनि सां कचहरी कईसीं, पर दोस्त लाइव में अचनि ई कोन था, अलाए किथे घुमनि। 3-4 माण्हू अचनि था, ठीकु आहे दादा तव्हांजी मर्ज़ी आहे। दादा असां काॾे था वञूं, दोस्त पुछनि था काॾे था वञूं। दादा काॾे ई नथा वञूं, असां बरमूं था कयूं। छड़ो रोड ई रोड आहे, वञूं था इहा ख़बर कान्हे नी किथे था वञूं। नाहे नी ख़बर, नाहे नी, छड़ो अलाह ॾिसे त मूंखे ख़बर न अथई। हले थी गाॾी, असां हलूं था जिते टांकी जो तेल फुटो उते छड़ो बीह रहंदासीं। सो भाउ मुंहिंजा प्यारा भाउ सिंध घुमूं था पिया गाॾीअ में। सो ॾिसूं था हाणे काॾे वञूं था। ठीकु आहे भाउ।
वॾी महिरबानी, बसि हाणे वॾी वीडियो थी वई आहे। कंहिंखे चओ कमेंट में वी माने त ॾियूं टूल ते ॾियूं। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो क्लिप पसंदि आई आहे त सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं हा बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा।